पहुंचंदो आ ओ मुझा दोस्त अजीज 7 8 9 10 ओ जडे 10 जो डी हुईंदो आ गौर तकर त केडो अजीम डी हा 10 जो गौर तकर ईमान वारा 3 डी गुजरी विंदा हन बुख ऐं उन्यते सुणो हजरत अब्बास अलम बरदार जडे पंहिंजे घर वारन जो आवाज बुधंदो आ पानी जे ला इए दुश्मन जो सिफू चीरींदो करे हु मुझा दोस्त जेके हन पानी जे ला छाचे बोसे खलियूं जेके हन उए खणी करे फरात जे नदी ते पहुंचंदो आ दिल चवेस्ती त मां पानी भी भरिया पर पंहिंजे घोड़े के भी इजाजत दिया महार हेठ छड़े थो हे जानवरा पानी पी ढो करे लेकिन मुझा दोस्त अज जे मुसलमान जे हालत अफसोस आ मुझे महबूब जे बचड़न जे जानवरन भी सुना तो त मुझे महबूब जे बचड़न जो शान चाहे घोड़ो पानी नथो पे छो त हसनैन करीमन जा बचड़ा उन्यारा जानवर के भी अल्लाह जे जात अदब दिनो लेकिन जिया उन टाइम ते मुसलमान बदबख्त थिया ऐ मुझे सुने हुसैन के सुञाणे न सकिया एड़े नमूने सा अज भी मुसलमान बदबख्त हन जेके मुझे सुने हुसैन जो शान नथा समझी सकन इनमें कोई शक ना है मुझा दोस्त यजीदी टोले के भी कयामत ताईं हलणो आ पर मुझे हुसैन जे गुलामन के भी कयामत ताईं हलणो आ ऐ मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे बचड़े जा आशिको गौर कयो जडे 10 जी रात थिया मुझे हुसैन अलैहिस्सलाम जा परवानो अलीउल मुर्तजा शेर खुदा जो इहो मकाम आ जो कुरान करीम जो अलहम्द खां तिलावत कंदा हन घोड़े जे रिकेब में पैर विझंदा हन अन्या बे रिकेब में पैर पहुंचंदो आ तो कुरान वन्नास ताईं पूरो करे छडींदा हन अज उन शेर खुदा जा बचड़ा मुझो इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम या उन जा बचड़ा या घर वारा सभई कुरान करीम जा हाफिज सभई कुरान करीम जा कारी सभई कुरान करीम जा आलिम सजी 10 जी रात खीमन में भी कुरान जो लोलियूं लहियूं त मुझे महबूब जा गुलामन में भी कुरान करीम जो लोलियूं रहियूं ए ईमान वारो ए मुसलमानो ये जेके मुकद्दस ॾींहं हन ये ॾींहं रात जागी गुजारियो कुरान करीम जूं लोलियूं ॾियो त खुदा भी राजी थे खुदा जो महबूब भी राजी थे त मुझो सुणो हुसैन भी राजी थे छो त रब्बे करीम कुरान करीम में फरमाए छडियो वनुनज़्ज़िलु मिनल कुरआन मा हुवा शिफाउ व रहमतुल लिल मुमिनीन कुरान ईमान वारन जेला शिफा बिया कुरान ईमान वालन जेला रहमत बिया वला यजीदु ज़ालिमीन इल्ला खसारा जालिमन के कुरान करीम कोई भी फायदो न दींदो उहे जालिम कुरान सा मोहब्बत भी न रखंदा छो त कुरान सा मुझे हुसैन जी मोहब्बत एड़ी त मोहब्बत जो 10 जे रात खीमन दे रुगी कन्नु दे तरे भी हले पियो या अय्युहल मुज़म्मिल कुमिल लैल इल्ला कलीला पर मुझा दोस्त जदे सिर मुबारक भी जिस्म खां जुदा थी वयो आ पलीत त नेज़े ते रखियो आ त दुनिया दिसे त इमाम जो छा हाल आ मुझे रब चयो ओ पलीत कुत्ता तू त नियत खराब करे बीठो आ पर मां अल्लाह पंहिंजे महबूब जे बचड़न के एडो त शान अता फरमायो आ भले धड़ मुबारक जिस्म का अलग नेज़े ते आ पर उते भी लोलिया त यासीन वल कुरआनिल हकीम मुझा दोस्त अजीज मुझे महबूब जे बचड़न जे जुबान ते कुरान खां परे मुझे महबूब जा बचड़ा नाहिन कुरान छो त जडे मदीने वारो साईं चवे त मुझो हुसैन मूमा मां मोहम्मद हुसैन मां कुरान महबूब दे हली आयो त महबूब जा वारिस महबूब जा बचड़ा उहे कुरान के न संभालींदा त केर संभालींदो एड़ो कुरान के संभाले देखारियो एड़ो कुरान करीम के पढ़ी देखारियो जो कयामत ताईं को मां जो लाल ये पढ़ी न सघंदो इन सिर ऐं धड़ सां गड त सब कह पढ़ियो पर सिर धड़ के अलग करे नेज़े ते कुरान पढ़ियो तो मुझे हुसैन पढ़ियो मुझा दोस्त अजीज
वकुल जा अल हक वज़हक़ल बातिल। जिया रात ऐं ॾींहुं पाण में गॾु नथा थी सघनि, तीअं हक़ ऐं बातिल भी ॾींहुं पाण में गॾु नथा थी सघनि। मुंहिंजे सुहिणे हुसैन हक़ जो अलम बुलंद करे दुनिया खे ॾेखारियो त यादि रखो दुनिया वारो क़यामत ताईं अचण वारनि मुस्लमाननि खे सबक़ ॾेई मुंहिंजो हुसैन। पो सब कंहिंजी मर्ज़ी आ, दुनिया जे हुक्मराननि खे सबक़ ॾेई मुंहिंजो हुसैन त यादि करे छॾिजो मुंहिंजे नाने नबी पाक बि अदल कयो, मुझे बाबे अलील मुर्तजा भी अदल कयो, मां हुसैन भी दुनिया के ॾेखारे थो वञा। सभई बचड़ा अल्लाह जे राह में कुर्बान कयम, पंहिंजी जान भी कुर्बान कयम, पर पलीत जे हथ ते हथ न ॾिनो। अल्लाह जे रज़ा ख़ातर, अल्लाह जे हबीब जे रज़ा ख़ातर, दीन जे सर बुलंदीअ जे लाइ मुंहिंजो सुहिणो हुसैन अहिड़ो त सबक ॾेई वियो जो क़यामत ताईं अचण वारनि जे लाइ सबक आ त अदल ऐं इंसाफ़ खां कम वठिजो, ईअं अदल कजो जीअं मुंहिंजे हुसैन करबला में अदल करे ॾेखारियो। एड़ो अदल कजो, इहो अदल इहो ही सबक आ कलमे वारनि मुस्लमाननि जे लाइ। मुंहिंजा दोस्त त अदल कायम रखजो। असां अदल छाखे था चऊं, रुगी ॿिए ते नज़र हूंदी आ त फलाणो ज़ुल्म थो करे, फलाणो ज़ुल्म थो करे। हिकड़ी निगाह क़ुरान करीम जे मथां विझ त छा जेॾी महिल मुंहिंजो सुहिणो इमाम आली मक़ाम पंहिंजे घोड़े ते सवार थी करे मैदाने ज़ार जे तरफ रवानो पियो थे, ईमान वारा गौर त कर, जॾहिं सुहिणो अली अकबर तैयार थी हलियो त मुंहिंजे सुहिणे हुसैन वागू झले पंहिंजे बचड़े खे तैयार करे मोकिलियो। सुहिणो घोट कासम तैयार थी आयो, मुंहिंजे सुहिणे हुसैन तैयार करे पंहिंजे जिगर ते हथ हणी ॾिस त कहिड़ो पीउ आ जेको ईअं बचड़ा तैयार करे मोकिले त वञ अल्लाह जे राह में जान कुर्बान कर त मां तुंहिंजो लाशो खणी अचां। कहिड़ो मां जो लाल आ कायनात जे अंदर। ऐं ईमान वारा तोखे कसम आहे पंहिंजे परवरदिगार जो, पंहिंजे सीने ते हथ हणी ॾिस, तोखे बचड़ा प्यारा आहिनि छा मुंहिंजे हुसैन खे बचड़ा प्यारा न हुया? हिक हिक करे संबेरे तैयार करे पंहिंजे हथड़नि सां मोकिले त वञ मुंहिंजा बचड़ा मुंहिंजे रब खे राज़ी करे आ, मुंहिंजे नाने नबी पाक मुहम्मद रसूलुल्लाह खे राज़ी करे आ। लेकिन उहा घड़ी अचे पहुती आ जो मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे नाने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ॾिनल पाक दिस्तार त पंहिंजे पेशानीअ ते सजाइन था, पंहिंजे बाबे अलील मुर्तजा जी तलवार त हथ में खणन था, पंहिंजे दुलदुल के त तैयार कन था। पंहिंजे मुंहिंजा दोस्त कारेज़ार में वञण खां पहिरियों जॾहिं पंहिंजे खीमन में निगाह था विझनि त जो कासिम घोट नाहे जेको मुंहिंजा दोस्त महार झले, अली अकबर घोट मौजूद नाहे जेको महार झले, हिकड़े पासे शहजादन जा लाश मुबारक पिया आहिनि। वाह सुहिणा लतीफ़, वाह सुहिणा लतीफ़। मुंहिंजो सुहिणो हुसैन पंहिंजे बचड़नि जे लाशनि ॾे बि निहारींदो आ, आसमान जे तरफ़ बि निहारींदो आ, कारेज़ार जे तरफ़ बि निहारींदो आ, आख़िरी निगाह पंहिंजे खीमन जे तरफ़ बि रखंदो आ। छाजे करे तो ॾिसे, मथे ॾिसे थो त नानो मुहम्मद रसूलुल्लाह आबे कौसर जा जाम झलियो बीठो आ। पंहिंजे बचड़नि जे लाशनि ॾे तो ॾिसे त मुंहिंजो सुहिणो अलीउल मुर्तज़ा बाबो साईं मुंहिंजे बचड़नि जे ज़ख़्मनि जा फट उघी रहियो आहे। कारेज़ार ने तो ॾिसे त मुंहिंजी जीजल अमड़ी उहे पथरियूं मेड़े रही आ त मता मां किरां। ओ मुंहिंजा दोस्त ॿुधा, जंहिंजे इंतज़ार में मुहम्मद रसूलुल्लाह हुजे, फातिमत ज़हरा हुजे, अलीजुल मुर्तज़ा हुजे, सभई फरिश्ता मुंतज़िर हुजनि त केॾी महिल तो इहो सॼी दुनिया जो लाल अल्लाह जी आॾो पंहिंजी जान जी कुर्बानी ॾेई कायनात जो रंग लाए, हबीब जे उम्मत जा गुनाह मेटे केॾी महिल तो थे। हर शइ खे इंतजार हुयो। जीअं सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई फरमायो त कुकरा करबला जा मादर थे मेड़ियास, हा कुकरा करबला जा
मादर थे मेड़िया से गलन तारत फुड़ा सुने अली थे उघिया से मिड़ई माफ कयास खालिक बदले खून जे मिड़ई माफ कयास कयामत ताईं जेका भी कायनात इंदी जेको मुझे हुसैन सा प्यार कंदो रब उन जो बेड़ो पार कंदो। प्यार जी निशानी कहिड़ी आ त जंहिं महबूब सां प्यार हूंदो आ उन जे रफ्तार सां प्यार हूंदो आ उन जे गुफ्तार सां प्यार हूंदो आ उन जे किरदार सां प्यार हूंदो आ। निमाज सां प्यार कर क़ुरान करीम सां प्यार कर छो त मुझे हुसैन करबला जे मैदान जे अंदर ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ कारिज़ार में वञण खां पहिरीं जॾहिं पंहिंजे खीमन ॾे निहारियाऊं त पुटड़ा जवान भाइटिया कोन हा लेकिन मासूम नंढड़ी सकीना जे कदमन में चंबड़ी पई। बाबा बाबा अज तू मुखे छॾे तो वञी मुझो भा बस अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए। भेण ज़ैनब अचे थी महार में हथ जी बीही थी रहे अदा जवान पुटन खे त तो मोकिलियो पर मां पी खां पो दोस्त भेण जो भी हिकिड़ो मक़ाम आ। सबको पंहिंजे न्याणियुनि वारो आ। अबे अम्मा खां पो जेका न्याणी हूंदी आ न ॾाढी वेचारी पंहिंजे भाइरनि जे लाइ जान कुर्बान करण वारी हूंदी आ। लेकिन वाह मुंहिंजा अली तुंहिंजे बचड़नि जो शान वाह मुंहिंजा सुहिणा हुसैन तुंहिंजे बचड़नि जो शान जो बीबी ज़ैनब महार में हथ विझी चवे थी अदा बेशक जो अली अकबर कोने बेशक जो घोट कासिम कोने जेको तुझे महार में हथ विझी तोखे रवानो करे मां भी पंहिंजे नाने नबी पाक जे दरबार में सुरई थियण थी चाहियां। अज दुनिया के ॾेखारण थी चाहियां ऐं दुनिया जूं भेनरूं जियां ज़ैनब पंहिंजे भाउ खे तैयार करे पंहिंजे महबूब नाने नबी पाक जो दीन बचाइण जे लाइ आख़िरी पंहिंजे नाने नबी पाक जी निशानीअ खे भी गुलनि जे सुहार के मोकिलियो। ऐं दुनिया जूं भेनरूं तव्हां भी मुंहिंजे महबूब जे दीन खे बचाइण लाइ क़ुर्बानीअ खां न कीबाइजो। कलमे वारो तव्हांखे कसम आहे पंहिंजे परवरदिगार जो खुदा जो कसम इब्न अब्बास साईं फरमाए थो त मां मक्के जे सरजमीन ते आराम में आहियां। अब्दुल्लाह बिन अब्बास फरमाईंदा मंझंदि जो टाइम आहे अचानक ॾिसां त मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में ॾिसां थो अचनि था पिया संदन जा जुल्फ मुबारक खिंडड़िया पिया मिट्टी जी दज़ लॻई पई आहे या रसूल अल्लाह छा आहे पाण फरमाईंदा हुसैन जे क़त्ल गाह तां मोटी आहे। अम्मा उम्मे सलमा फरमाए थी मुखे अल्लाह जे इज्जत जलाल जो कसम आ मां पंहिंजे घर में आरामी आं ॾिसां थी त मुंहिंजो घोट मुहम्मद रसूलुल्लाह अखिड़नि मां लुड़क जारी हन ऐं जुल्फ मुबारक खुलिया पिया हन या रसूल अल्लाह कहिड़ी क़यामत अचे वई फरमाईं था ऐं सलमा मुंहिंजो बचड़ो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी चुको आहे। फरमाए थी मां छिरक भरे उथियसि उन मिट्टीअ ॾे निहारियां तो मिट्टीअ जो रंग ॻाढ़ो थी वियो चयमि त वाक़ई मुंहिंजो हुसैन अल्लाह जे राह में कुर्बान थी वियो। दोस्त कुहाए दादुला तो मुंह बमाराए खासन खलीलन खे तो सख्तियों सहाए अल्लाह समंद बेनियाज सा करे जा चाहे इन ये मंझ आहे का उन्हीं गाल असरार जी। मुझा दोस्तो हे जेके अखड़न मां ब लुड़क वहन था खुदा जो कसम ये तवां असांजे ला कब्र जो ज़रियो हन छोटकारे जो आखिरत जे छोटकारे जो ज़रियो हन। मुझे इमाम आली मकाम सा प्यार करण वारा नमाज सा प्यार कर कुरान सा प्यार कर छो त मुझे सोने हुसैन करबला जे मैदान जे अंदर आखिरी वक्त में भी शिमरे पलीत खे चे ओ पलीता
परे थी तो के खबर आज जुमे जो दी है मुझे दिल पर नाने नबी पाक जी उम्मत खुतबा दींदी हुंदी ओ पलीत तू परे थी वरी पान फरमायो थोड़ो सीनो त खोल मा दिसा त ओही कुत्तो वही या को बियो वही पलीत शिमरे सीनो खोलियो सीने ते निशान होया मुझे सोने हुसैन उन वक्त भी फरमायो सदक़त या रसूल अल्लाह वाह मुझा सोना नाना तो सच फरमायो हो तमा हुसैन जे खून में जेको पंजा हथ रंगींदो उन कुत्ते जे छाती ते निशान हुंदा पाण फरमायो बदबख्ता वाके वो तू ही कुत्तो पलीत ही जे जला मुझे नाने नबी पाक नठड़े लाकू मा के दसे छडियो हो वो पलीत तुझे खून में हथ रंगींदो परे हट मां पंजे यार जो दीदार कया पो तू भले खंजर जो वार कर शिमरा पलीत मस्त था खंजर के वार में अरे मेरा हुसैन मस्त था दीदारे यार में उन पंहिंजे यार जे दीदार जी तमन्ना रख उन पंहिंजे यार जे दीदार जी तड़प रख कुरान करीम सां प्यार कर जेंदा हुसैन दे नाल जेंदा पंजा दे नाल प्यार नहीं उहदे कलमे ते इतबार नहीं लेकिन प्यार छा थींदो आ ओ तू समझी सगी तो त प्यार कैसा कीअं कबो आ मुंहिंजा दोस्त नमाज 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 पंहिंजे पाण सां इंसाफ कर मुझे हुसैन कायनात सां इंसाफ कयो तोखे अपील आहे सजण साईं जे फकीर जी सजण साईं जे खादम जी मुझे मुर्शिद जो पैगाम इहो थई ऐं इंसान पंहिंजे पाण सां अदल कर पंहिंजे पाण